من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी जेका अल्लाह पाक जे वलियन, खुदा जे दोस्तन, अल्लाह जे प्यारन जे शान में रब्बुल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे कलाम पाक में नाज़िल फरमाई आहे, उहा आयत सगोरी मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आहे। हिन महीने जे इब्तिदा में भी तव्हां जे आॾो मूं पहिरें जुमे ते इहा आयत सगोरी तिलावत कई हुई ऐं कुझु मारूज़ात अर्ज़ कया हुअमि। विच वारो जुमो रहिजी वियो। अॼोके जुमे ते तव्हांजी ख़िदमत में के ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि। दुआ फरमायो रब्बुल आलमीन जल जलालहु व मनवालहु शान पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आज सगोरी जो तर्जुमो मूं तव्हांखे अर्ज़ कयो हो, पर वरी बि तव्हांखे यादगिरी या हिन जे लाइ तर्जुमो अर्ज़ कयां थो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मनवालहु जो छा फरमान आहे, तव्हां असांखे ॿुधणो आहे ऐं उन ते मथां गौर करणो आहे ऐं अल्लाह जे वलियनि जी शान खे दिलि में हंधाइणो आहे।
तर्जुमो अर्ज़ कया इन खां अॻु में अर्ज़ आहे त बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अला एॾा जी माना है खबरदार। ये हर्फ तंबीह जो आहे, जंहिं जाइ ते कंहिंखे मुतनब्बे करणो हूंदो आहे, होशियार करणो हूंदो आहे त इहो लफ़्ज़ कतब आणबो आहे, अला जो लफ़्ज़। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो इन, अला खां बाद में इन जो लफ़्ज़ आहे। इन जी माना है तहक़ीक़, बिला शक व शुबा। खबरदार खबरदार, बिला शक व शुबा, हिन ॻाल्हि में को शक नाहे। औलिया अल्लाह, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, खबरदार होशियार थिजो, हीअ ॻाल्हि सची आहे। जेके मां अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जा दोस्त आहिनि, मां रब उन्हनि जे लाइ गवाही थो ॾियां त मुंहिंजनि दोस्तनि खे न को हिन दुनिया में को ख़ौफ़ आहे, न को मुंहिंजा दोस्त आख़िरत में गमगीन थींदा। यानी हिन दुनिया में भी अल्लाह जा वली बेखौफ आहिनि त आख़िरत में भी अल्लाह जा वली बेखौफ हूंदा। इहो इन्हीअ जे करे जो हुननि पंहिंजे रब करीम जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में विहारियो आहे। सिर्फ़ रब करीम जे ज़ात बाबरकात खां डिॼनि था पिया, उन जो नतीजो ई असर इहो थो थिए जो अल्लाह पाक मूंखे दुनिया जे तमामु ख़ौफ़नि खां बेखौफ़ बनाए छॾियो आहे। हक़ीक़त बि आहे त इंसान जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ न रखंदो आहे, पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खां न डिॼंदो आहे, त पोइ सॼे जहान जा ख़ौफ़ हुन जे दिलि में हूंदा आहिनि, हर शइ खां डिॼंदो आहे। पर जॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात वहदहू ला शरीक अकेले रब खां बानो डिॼंदो आहे त रब करीम हुनखे वरी दुनिया जे तमामु ख़ौफ़नि खां बेखौफ़ बनाए छॾींदो आहे। असां अॼुकल्ह दुनिया में हर शइ खां डिॼूं था। बुख जो असांखे ख़ौफ़ आहे, हाकिम जो असांखे ख़ौफ़ आहे, चोरनि धाड़ेलनि जो असांखे ख़ौफ़ आहे, सुञाईअ जो असांखे ख़ौफ़ आहे, रिज़्क़ रोज़ीअ जे लालच में एतिरो पइजी विया हो जो हर क़दम ते असांखे अल्लाह तबारक व तआला ख़ौफ़ ॾेई छॾिया आहिनि, सिर्फ़ इन जे करे जो असां हिकिड़े मालिक जो दर छॾियो आहे। पर जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे, हिकिड़े वहदहू ला शरीक रब करीम जी ज़ात बाबरकात सां असांखे सची मुहबत हुजे त मुंहिंजा प्यारा दोस्त, रब जो वाइदो आहे तूं मां अल्लाह जे ज़ात खां डिॼ त मां रब करीम तोखे दुनिया जे सभिनी ख़ौफ़नि खां बेखौफ़ बनाए छॾियां। शाह साहब रहमतुल्लाह अलैह, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह इन तरफ़ इशारो फरमायो आहे। फरमायो छा खां वञी छो तूं ॿेली बीही ॿियन जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, ओ सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अला हसी। अल्लाह जो दर वठ, पंहिंजे मालिक जे दर ते झुक, हिकिड़े वहदहू ला शरीक जो दिल में ख़ौफ़ धार। ॿिए कंहिं बि दुनिया जे हाकिम खां, बादशाह खां, वॾे खां या नंढे खां ख़ौफ़ न रख, हिकिड़े रब जो दर वठंदे अल्लाह सी फरमाए थो मां हिक जो दर वठ त जहान जे दरनि खां तोखे बचाए छॾियां। पर हिकिड़े रब जे दर खां तरजी वए, मालिक जे दर खां परे थी वए त पोइ दर दर जूं ठोकरूं खाईंदे तोखे दरवाज़ो कंहिंजो हथ कोन ईंदो। अल्लाह जे वलियनि बि हिकिड़े रब जे ज़ात बाबरकात जो दर वरितो, ख़ुदा ताला जहान जे ख़ौफ़नि खां बेखौफ़ बनाए छॾियो। हक़ीक़त इहा आई आहे, औलिया अल्लाह जो मक़ाम, मर्तबो, शान तमाम घणो बुलंद आहे। ख़ुदा जे वलियनि खे जेका इज़त मिली आहे सिर्फ़ इन जे करे मिली आहे जो हुननि पंहिंजे वहदहू ला शरीक रब खे राज़ी कयो। पोइ हुन जेको हिकिड़े रब खे राज़ी कंदो आहे त हुन हिकु वाहिद वहदहू ला शरीक जो शान इहो आहे जो दुनिया जे तमामु ख़ौफ़नि खां ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाने खे बेखौफ़ बनाए छॾींदो आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो अला इन्न औलिया अल्लाह, खबरदार खबरदार, जेके बि अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ न आहे, वला हुम यहज़नून। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे आख़िरत में भी बेखौफ़ बनाए छॾियो आहे। मुंहिंजे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी प्यारी हदीस पाक आहे जेका मां तोखे ॿुधायां, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बुखारी शरीफ में हदीस पाका सरवर कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइन था त अल्लाह पाक जी ज़ात जॾहिं कंहिं बाने सां मुहब्बत ऐं प्यार कंदो आहे त पोइ हज़रत जिब्रील अमीन खे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त प्यारा जिब्रील ही ऐलान कर, मां रब तोखे ऐलान दसिया थो, मुंहिंजे तरफ़ खां दुनिया में ऐलान वही कर। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु हज़रत जिब्रील अमीन खे फरमाईंदो आहे नादिस समावात वल अर्द, ओ प्यारा जिब्रील आसमाननि में ऐं ज़मीननि में मां अल्लाह पाक जे तरफ़ खां ही वञी ऐलान कर। या अल्लाह कहिड़ो ऐलान कया इन्नी उहिब्बुल फलान फअहिब्बूहु, ओ ज़मीननि वारो आसमाननि वारो फलाणे बाने सां मां रब करीम जी ज़ात बाबरकात मुहब्बत कई आहे। हाणे मां रब तव्हां ज़मीननि ऐं आसमान वारनि खे हुकुम थो फरमाया त जंहिं बाने सां मां रब्बुल आलमीन मुहब्बत कई आहे अव्हां आसमान ज़मीन वारा बि उन सां मुहब्बत कयो। पोइ मुंहिंजो प्यारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो साईं फरमाइनि था त जॾहिं अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां ऐलान थींदो आहे त फलाणे बाने सां मां रब करीम जी मुहब्बत आहे, ज़मीननि वारो आसमाननि वारो तव्हां बि उन सां मुहब्बत कयो। पोइ अल्लाह जे ज़ात बाबरकात जे उन ऐलान जो असर थींदो आहे त ज़मीननि वारा आसमाननि वारा अल्लाह जे वलीअ सां मुहब्बत कंदा आहिनि। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ जारिया इल्लल मरद्दतल जिन्न वल इंस। ख़ुदा जे हबीब पाक अलैहिस्सलाम इहो बि ॿुधाए छॾियो त हर शइ ख़ुदा जे वलीअ सां मुहब्बत कंदी आहे, पर जेके सरकश इंसान हूंदा आहिनि या सरकश जिन्न हूंदा आहिनि उहे ॿ अल्लाह जे वलीअ सां दोस्ती कोन रखंदा आहिनि, बाक़ी बि हर शइ ख़ुदा जे वलीअ सां दोस्ती रखंदी आहे। अल्लाह जे हबीब अॻे ई ॿुधाए छॾियो त सरकश जिन्न ऐं सरकश इंसान जेके अल्लाह जे वलीअनि खे न सुञाणंदा आहिनि अल्लाह पाक जे वलीअनि सां दोस्ती न रखंदा, बाक़ी बि हर शइ ख़ुदा जे वलीअ सां दोस्ती रखंदी आहे। मता तव्हां चओ त अल्लाह जे ऐलान खां पोइ हे वहाबी, इहे तबलीगी जमात वारा, इहे बिस्तरनि वारा अल्लाह जे वलीअनि सां छो नथा दोस्ती रखनि? ख़ुदा जे हबीब इल्म ग़ैब जे मालिक मुहम्मद मुस्तफ़ा अॻुवाट ॿुधाए छॾियो त हर शइ वलीअ सां मुहब्बत कंदी आहे, पर हे बदबख़्त ख़ुदा जे वलीअनि सां मुहब्बत कोन कंदा आहिनि। ख़ुदा जे हबीब जो फ़ैसिलो जो क़बूल आहे न भई? अल्लाह जे हबीब अॻुवाट ॿुधाए छॾियो त हर शइ, हर मखलूक, हर फर्द, मलाइक हुजनि, जिन्न हुजनि, इंसान हुजनि, पखी हुजनि, जानवर हुजनि, अल्लाह जे वलीअनि सां मुहब्बत कंदा आहिनि, पर सरकश जिन्न ऐं सरकश शैतान, इहे जिन्न वग़ैरह ऐं इंसान अल्लाह जे वलीअनि सां मुहब्बत न कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो अॼुकल्ह बदबख़्त अहिड़ा बि माना आहिनि जेके अल्लाह जा पाण खे प्यारा सम्झंदा आहिनि, पर अल्लाह जे प्यारनि सां प्यार कोन कंदा आहिनि। इहो ख़ुदा जो हबीब असांखे अॻुवाट ई ॿुधाए वियो आहे। हर शइ मुहब्बत कंदी आहे, जानवर मुहब्बत कंदा, जिन्न मुहब्बत कंदा, इंसान मुहब्बत कंदा, पखी पखड़ अल्लाह जे वलीअ सां मुहब्बत कंदा, हर शइ खे ख़ुदा जे वलीअ सां मुहब्बत हूंदी आहे। छाजे लाइ जो ऐलान हूंदो आहे अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां। बाक़ी रहियो सुवाल जंहिंखे ख़ुदा ताला लीके खां कढी छॾियो ऐं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब अॻुवाट ॿुधाए छॾियो त सरकश इंसान ऐं सरकश जिन्न इहे वलीअनि सां मुहब्बत न आहिनि कंदा, बाक़ी हर शइ कंदी आहे। मुंहिंजा अदा वाक़ई सची ॻाल्हि आहे। अॼुकल्ह उहे शख़्स जेके पाण खे चवंदा आहिनि असां मुवाहिद आहियूं, तौहीद परस्त आहियूं, अल्लाह जे वलीअनि जी वसीले जी ज़रूरत ई कान्हे, सौ सिधो डायरेक्ट ख़ुदा ॾे वेंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो सौ सिधो रस्तो मूं ठाहियो ज़रूर आहे, पर मां रब करीम तोखे इहे ज़रूर फरमायो आहे त वब्तहू इलैहिल वसीला, मां अल्लाह जे दरगाह में अचो त वसीले सां अचिजो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अवां मुस्लमान खे मुबारक हुजे जेके औलिया अल्लाह जे वसीले सां रब जी तलाश कंदा आहिनि। रब फरमाईंदो आहे मां उनखे ॾाढो वेझो हूंदो आहियां, पर जेके मां अल्लाह जे दरबार में बिना वसीले जे ईंदा आहिनि, अल्लाह जे वलीअनि जे वसीले जो इनकार कंदा आहिनि ऐं सरकशी ॾेखारींदा आहिनि, असां सवा सिधा वेंदासीं, असांखे विच जी ज़रूरत कान्हे। अल्लाह सी फरमातो आहे तकब्बुर जी निशानी आहे, गुरूर जी निशानी आहे। मां अल्लाह जे दरबार में अच त मुंहिंजे वलीअनि जे दोस्त जे वसीले सां अचिजां। सलाह शरीफ़ बुलंदा हुआ असां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि।
प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइयों, जजेला रब्बुल आलमीन फरमायो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला ऐलान कराईंदो आहे त मां पंहिंजे फलाणे बाने सां मुहबत कंदो आहियां, अवां अल्लाह जे वलीअ सां मुहबत कयो। अवां खे ख़बर आहे, अवां खे मालूम आहे, अवां जो अक़ीदो आहे त रूई ज़मीन ते किथे बि वली हुजे असांजे सिर जो ताज आहे। हा या न? इहे कोन चवंदा त असां सिंध जा माण्हू आहियूं, सिंध जे वलीअ सां मुहबत कंदासीं, ॿिए सां न। इहे कोन्हे। छो त अल्लाह जो वली न सिंध जो हूंदो आहे, न हिंद जो हूंदो आहे, न कंहिं असुल सां, न कंहिं नस्ल सां हुनजो वास्तो हूंदो आहे। हुनजो सोस जो रब्बुल आलमीन सां वास्तो आहे। पोइ कहिड़े बि मुल्क जो हुजे, पर सभु चवंदा आहिनि वली असांजे सिर जो ताज आहे। हज़रत महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शहबाज़ लामकानी, पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु। और मुंहिंजा दोस्त, हक़ीक़त में तुंहिंजे सिंध जो नाहे, तुंहिंजे शाहपुर चाकर जो नाहे, तुंहिंजे ज़िले सांझर जे इलाइक़े जो नाहे, अरब जे इलाइक़े बगदाद जे इलाइक़े जो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जिथे बि नालो ईंदो आहे, ईमान वारे जो सिर झुकी वेंदो आहे। छाजे लाइ? त हो अल्लाह जो वली आहे। हिन पाक महीने रबीउ सानी सां गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निस्बत आहे। अॻे दफ़े मूं तोखे ॿुधायो हो त 11 तारीख़ गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात आहे। हिन महीने जे 11 तारीख़ गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो विसाल आहे। ऐं पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे विसाल जे करे 11 तारीख़ जे करे हिन महीने जो नालो ई आहे 11 वारो महीनो। कहिड़ो महीनो अथई? 11 वारो, माना जंहिंमें गौसे पाक जा मुरीद हज़रत गौसल आज़म जे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ ख़त्म ऐं ख़ैरात कंदा आहिनि। उहा ख़त्म ऐं ख़ैरात अल्लाह जे नाले हूंदी आहे, पर हुनजो नालो रखियो वेंदो आहे 11। इन जे करे जो 11 तारीख़ गौसे पाक जी वफ़ात आहे। अॼु मां ताज़ो हिकिड़े किताब में पढ़ियो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी 11 तारीख़ वफ़ात त आहे, पर वरी 11 जे अखर सां पीरान पीर जी निस्बत बि आहे। उहा कहिड़ी आहे त पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खां वठी करे सिलसिलो मथे ॻणजा। हज़रत गौसे पाक जे वालिद जो नालो आहे अबू सालिह, मूसा जंगी दोस्त ख़ुदा जो। पीरान पीर पुट आहे अबू सालिह, मूसा जंगी दोस्त जो। उहो पुट वरी ॿिए जो अहिड़े तरीक़े सां सिलसिलो हलंदो हलंदो हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां 11 पीढ़ीअ में वञी थो मिले। 11 पीढ़ी गौसे पाक खां वठी करे इमाम हसन मुज्तबा ताईं 11 पीढ़ी आहे। इन निस्बत जे करे हज़रत पीरान पीर खे 11 वारो पीर सॾियो वेंदो आहे। अव्हां खे मालूम हुजणु खपे त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि अब्बे जे तरफ़ खां हसनी आहे, अम्मा जे तरफ़ खां हुसैनी आहे। माना ॿिन्ही तरफ़नि खां सचो सैयद आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे वालिद मोहतरम जो सिलसिलो हज़रत अली मुर्तज़ा जे वॾे फर्ज़ंद हज़रत इमाम हसन मुज्तबा सां मिले थो, ऐं अम्मा साहिब जो सिलसिलो नसब हज़रत इमाम हुसैन शहीद करबला सां मिले थो पियो। यानी ॾाॾो हज़रत पीरान पीर जो हसनी आहे त नानग पीरान पीर जो हुसैनी आहे। पाण फरमाइनि था अनल हसनी वल मजद मक़ामी। और दुनिया वारो ॿुधी चयो अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु हुसैनी आया, हसनी भी आया। यानी अम्मा जे तरफ़ खां हुसैनी आया, अब्बे जे तरफ़ खां हसनी आया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो एॾो वॾो मक़ाम फरमायो आहे। पाण फरमाइनि था पिया त दुनिया जा वली उन मक़ाम ते कोन पहुता आहिनि जंहिं मक़ाम ते रब करीम जी ज़ात मां अब्दुल कादिर जीलानी खे पहुचाए छॾियो। पर सही पाण ॼाईंदे ई ॼाम आहे, ॼाईंदे ई ॼाम आहे। अबो बि हुनजो वॾो कामिल वली अल्लाह आहे। मुंहिंजा दोस्त सभु सुवाल दहब जेका आहे उहा बि तमामु अल्लाह जी प्यारी बानी, वॾी ख़ुदा जी पहतल बानी आहे। ॼाईंदे ई ॼाम हो, अमर जे पेट में आयो हो त क़ुरान जो हाफ़िज़ थी आयो हो। हा साईं, अहिड़ो दुनिया में को वली आयो ई कोन्हे को जेको माउ जे पेट अल्लाह जो क़ुरान यादि करे अचे ऐं ख़ुदा जे क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी अचे। इहो शान आहे त मुंहिंजे मुर्शिद पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो आहे। पाण फरमाइनि था पिया रब्बुल आलमीन मुंहिंजे सिलसिले खे अहिड़ो वसी फरमायो आहे जो क़यामत ताईं जेका विलायत मिलंदी सा मुंहिंजे सिलसिले सां मिलंदी रहंदी।
ये को भी न चवे तो अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि फैज़ खां ॿाहिरि कंहिंखे फैज़ मिलंदो। पाण फरमाईंदा हा त क़ादरी हुजे, नक्शबंदी हुजे, सिलसिले वारो कहिड़े वारो बि हुजे, भली सारवुर्दी हुजे, भली चिश्ती हुजे, भली अवासी तरीक़े जो हुजे, पर फिरीगिरी सिलसिलो वरी बि पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि सां मिलंदो वञे। सलाह शरीफ़ ॿुधंदा हुआ असां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत जेका है, विलादत ॼमण, उहे हक़ीक़त में करामत खां ख़ाली न आहे। मुजाहिद अवां ॾिठो आहे त औरत जॾहिं 30, 35, 40 साल खां मथे थींदी आहे, वधि में वधि छिके ताणे 45 साल, 50 साल, उहो वीचारी औरत कमज़ोर आहे। उहा 50 साल खां बाद में ॼण खां वधण खां विहण खां बंदि थी वेंदी आहे। लेकिन गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु अमर जे पेट में आया आहिनि। अम्मा जी उन वक़्त में 60 साल ॼमार आहे। 60 साल जी उमिरि हुई, अमर पूरी थी वई आहे। 60 साल जे ॼमार खां पोइ गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु अम्मा साहिब जे पेट मुबारक में पैदा थिया आहिनि। दोस्तो अज़ीज़, जमल 4 साल 4 महीना 4 ॾहाड़ा उमिरि थी आहे। उन ज़माने में बुज़ुर्गाने दीन जो तरीक़ो हूंदो हो त जंहिं वक़्त में ॿार 4 साल जो थींदो हो उनखे मदरसे में वठी ईंदा हुआ, कंहिं नेक आलिम दीन खां बिस्मिल्लाह पढ़ाईंदा हुआ, क़ुरान पाक जो सबक़ ॾींदा हुआ त जीअं असांजो बच्चो आलिम थिए, हाफ़िज़ थिए, नेक कोई सालिह थिए। नंढड़ी ॼमार में हुनखे क़ुरान पाक शुरू कराए वेंदो हो। क़ुरान पाक जे बरकत जे सदके ख़ुदा ताला हुन ॿार जे बख़्त खे बुलंद ऐं बाला फरमाईंदो हो। अॼुकल्ह रवाजी ॿियो आहे, छोकिरो ॼाओ ॻाल्हाइण जहिड़ो थियो, अबे ऐं अम्मा चवण जहिड़ो थियो। बाबा दाख़िल कयोसि केजी स्कूल में, उथंदे ई जीअं छोकिरे खे अंग्रेज़ी पेट में पवे, पढ़े बि अंग्रेज़ी, ॻाल्हाए बि अंग्रेज़ी, न का उर्दू, न का सिंधी, न का फारसी, न का छा, उथंदे ई अंग्रेज़ी जो। जीअं असांजो छोकिरो ॿार एतला वॾो क़ाबिल थिए, वॾो होशियार थिए, घटि में घटि न थिए त बि DC त भला थिए, भला जे DC न थिए त भला SP ज़िले जो मालिक थिए, जो रुॻो हराम जी मिल्कियत आणे, हिकिड़े ॾींहुं नौकिरी त ॿिए ॼाणे कार घर ते ॾिठी वञेसि। क़ुरान शरीफ़ विसरी वियो असां खां, दीन जी तालीम असांखे यादि कान्हे का। बच्चनि खे क़ुरान पढ़ण जे लाइ तयारु न हो। मदरसा खुलिया पिया आहिनि, बिल्डिंगूं ठहियूं पयूं आहिनि, न का फ़ी आहे, न को मुंहिंजा दोस्त ॾोकड़ तव्हां खां वरिता वञनि, मुफ़्त जी क़ुरान पाक जी तालीम आहे, पर मदरसे में पढ़ण लाइ को तयारु कोन्हे। हाई स्कूल में फ़ीसूं बि भरियो था, वर्दियूं बि छोकिरनि खे ॾियो था, किताब वठी था ॾियो। नंढड़ो छोकिरो किताब एतिरा जो खणी नथो सघे पियो। 10 त बुक वठिजां, 10 गाइडियूं वठिजां, फलाणा फलाणा किताब आणिजां, सभिनी किताबनि जो थेलो भरे छोरे खे ॻिची में विझो, उथी बि कोन थो सघे पियो। हाणे पढ़ंदो छा? पर मुंहिंजा दोस्त वरी बि ज़ोर उॾाया, सिफ़ारिशूं, रिश्वतूं, अंग्रेज़ी पढ़ायो रे अंग्रेज़ी पढ़ायो। छो त तव्हांखे ख़बर आहे न त हेॾो आलिम दीन थी अचे, दस्तार बंदि थी अचे, दौरो हदीस करे अचे त पटे वालो करे बि कोन रखंदसि। पर होॾो मेट्रिक पास हूंदो, ॿियो न त बि चौकीदार त किथे हूंदो दादा, किथे पटे वालो त हूंदो न सही। अव्हां खे खपनि ॾोकड़, दौलत खपे, पोइ तंहिंजे करे बच्चा बि मुंहिंजा दोस्त इन पासे हवाले। पर मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां त अल्लाह जो कसम आहे, जेको सही माने में आलिम दीन आहे, उहो तव्हांजे इंजीनियरनि खां, डॉक्टरनि खां, अव्हां जे डीसन खां सुठो टुकुर थो खाए पियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे दीन में बरकत ई बरकत आहे। असांजा कपिड़ा छा न आहिनि छा बाबा ॿुधायो? असीं तव्हां जहिड़ो टुकुर था खाऊं, ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो फज़ल आहे, सभु सदको आहे मुंहिंजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो, हुज़ूर करीम जे शरीयत पाक जो। सही माना में जेकॾहिं आलिम दीन आहे त ख़ुदा पाक हुनखे बुख मारे ई कोन थो पियो। अवां MA वारा ॾिठा हूंदा, MA वारा बूट पालिश था कनि पिया, नौकिरी कान थी मिले। मुंहिंजा दोस्त BA पास आहिनि, उनखे नौकिरी कान थी मिले। तव्हां को मौलवी बेरोज़गार ॾिठो आहे? ॿुधायो अदा, डंडे जे बव खां मथां न कंदा हुजो, मां डंडो हथ में कढा थो खणी। अञा सच ॿुधायो को आलिम दीन बेरोज़गार आहे? रोज़ 50 माण्हू अचनि था, साईं मस्जिद ख़ाली आहे, को मौलवी साहिब जो, साईं मदरसो ख़ाली आहे, को पेश इमाम जो। माण्हू असां वटि लभे कोन थो, जेके पैदा थियनि था ॾींदा वञो था, पर मस्जिदूं ख़ाली, मुंहिंजा दोस्त मदरसा ख़ाली पिया आहिनि। इहो छा आहे? सभु दीन जी बरकत आहे। तूं पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ाए त सही, औलाद खे दीन जे हवाले त कर। 5 पुट तोखे ख़ुदा ॾे, भली तूं 4 डॉक्टर कर, इंजीनियर कर, हिकिड़े खे आलिम दीन बनाए, इंशाअल्लाह ताला तोरा डॉक्टर आलिम दीन जा मोहताज हूंदा। इहो सभु बरकत आहे मुंहिंजे रसूलुल्लाह जे दीन जी। सलाह सलाद मिलंदा हुआ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना
मौलाना मोहम्मद वालिही वबारक वसल्लम ॻाल्हि पोइ या पीरा पीरा जी ॿुधाए हदीस तोखे रसूलुल्लाह जी ॿुधाए छॾिया। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े शख़्स खे अल्लाह तबारक व तआला मथे में ताज पाराईंदो। ताज सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता ज़ौहा अहसन मिन शम्स वल कमर। उन ताज जी रोशनी सिज ऐं चंड खां वधीक हूंदी। सिज में एतिरी रोशनी कान्हे, चंड में एतिरी रोशनी कान्हे जेतिरी उन ताज में हूंदी। माण्हू पुछंदा या इलाहुल आलमीन इहो कहिड़ो नबी आहे जंहिंखे तो ताज पारायो आहे जंहिंजी रोशनी सिज चंड खे मारियूं बीठी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो हो नबी नाहे। या इलाहुल आलमीन भला कहिड़ो वली आहे? अल्लाह ताला फरमाईंदो वली बि नाहे। या इलाहुल आलमीन भला कहिड़ो आलिम दीन आहे? खुदा ताला फरमाईंदो आलिम दीन बि नाहे और मोजामेना नबी बि नाहे, वली बि नाहे, आलिम दीन बि नाहे। वो एॾो ताज हुनखे पारायो थी जंहिंजी रोशनी सिज चंड खे मारियूं बीठी आहे केरु? खुदा ताला फरमाईंदो मुंहिंजे हबीब जो हिकिड़ो गुनहगार उम्मती आहे। इनखे मूं नूरानी ताज इनजे करे पढ़ायो पारायो आहे। इन नूरानी ताज पाराइण जो मक़सदु इहो आहे जो पंहिंजे बच्चे खे क़ुरान यादि करायो हो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। पंहिंजे बच्चे खे क़ुरान यादि करायो हुई। उन क़ुरान जी बरकत जो हुनजे पीउ खे मां ताज पारायो आहे। अदा तव्हां खां ख़ुदा जो कसम ॾेई मां पुछां थो जंहिंखे न अल्लाह साईं क़यामत जे मैदान में ताज पाराए उनखे ख्वार करे दोज़ख में मोकिलींदो? उनखे जहन्नम में रवानो कंदो? कॾहिं बि न। जंहिंजे मथे ते नूरानी ताज हुजे ऐं अहिड़ो ताज जंहिंजी रोशनी सिज चंड खे मारी बीठी हुजे, सॼो जहान उघाड़ो हुजे, सारी काइनात उघाड़ी थी ख़ुदा जे आॾे हिसाब ॾे ऐं हाफ़िज़ जो क़ुरान जो यादि करण वारे जो पीउ ताज पायो बीठो हुजे। वॾो मक़ाम आहे क़ुरान पाक जो। तो औलाद खे क़ुरान पढ़ाए त ॾिस, इंशाअल्लाह ताला क़ुरान पढ़ाईंदे मरण जे टाइम ते बि तोखे क़ुरान पाक कमु ईंदो। हिकिड़े माण्हू जो किसो मां हिकिड़े अख़बार में पढ़ियो त मरण वारे टाइम ते हुनखे पुटु हुयो ई हिकिड़ो। उनखे घुरायो चई अबा मुंहिंजो आख़िरी टाइम आहे, मां मरां थो, सकरात आहे, मां सम्झां थो मुंहिंजा ॾिहाड़ा पूरा आहिनि, मूं तोखे पढ़ायो आहे, क़ाबिल कयो आहे, महिरबानी करे मुंहिंजे सेरा जी वेही यासीन त पढ़। छोकिरो चवण लॻो बाबा यासीन छा आहे? मूंखे ख़बर ई कान्हे का त यासीन छा हूंदी आहे। जेकॾहिं मुंहिंजे बीए जी डिग्री तोखे कमु अचे त मां ॼाण, मैट्रिक जी डिग्री तोखे कमु अचे त मां तुंहिंजे आॾो पेश कयां। मुंहिंजे एमए जा इम्तिहान, डॉक्टरी जा इम्तिहान तुंहिंजे कमु अचनि त मां सभु डिग्रियूं तुंहिंजे मथां कुर्बान कयां। पर बाबा हाय इन में मुंहिंजो कसूर कोन्हे, तुंहिंजो कसूर को आहे। जेकॾहिं तूं मूंखे कंहिं मदरसे में छॾे अलाह जो क़ुरान पढ़ाई आहे त मां तुंहिंजे मथां यासीन पढ़ां। सकरात सवली थई हा, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर थई हा। अल्लाह साईं तोखे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾई हा। पर
मींदो तो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम। अब ये कुरान पाक जा बट रख पढ़िया तो मुझी सकरात सोनी थी पवे अल्लाह राजी थी पे हबीब राजी थी पवे मुसलमान तू मुसलमान सोने नबी ते कलमे भरे थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जरा इन पासे भी तवज्जो कजा, इन पासे भी गौर कजा। मां तो के हक जी दावत हो जाए तो भली अल्लाह तो के पंज पुट जे ॾह गई पर हिकड़ा दुनिया जे हवाले कर, पर हिकड़ो दीन जे भी हवाले कर। हिकड़े से खुदा जे राह में छड़े तो खुदा ताला तो जा बोझा बेड़ा पार फरमाए छड़े। अर्ज़ पे किन पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 4 साल जो थियो घणनि साल में हो यादगिरी रहे इसलिए सलात पर तगार बुरी गया। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हजरत गौसे पाक जो वाल साहब 4 साल 4 महीना 4 ॾींहं जो जब पुट थो थिएसि पंहिंजे फर्ज़ंद खे मदरसे में वठी आयो आहे। उस्ताद खे चई मौलवी साहब महिरबानी कर मुंहिंजे बच्चे खे बिस्मिल्लाह शुरू कराए। आलिम दीन बगदाद जे शहर में रहंदो ॾाढो नेक हो सालिह हो बड़ो वॾो मदरसो हो सवे हुन वटि शागिर्द पढ़ंदा हुआ। नंढड़ो अब्दुल कादिर जेको 4 साल जो आहे उहो जादो त नंढड़े ॿार ॾे 4 साल वारे खे अब्बा अम्मा मस ॾा वेंदी आहे। उस्ताद ॾाढो यारे चए थो बच्चा पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उस्ताद जन बचड़े खे पीरान पीर जहिड़े नंढड़े फर्ज़ंद खे चयो आहे बच्चा बिस्मिल्लाह पढ़। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खिली थो चए उस्ताद गुस्ताखी माफ़ थिए त अर्ज़ कयां। उस्ताद गुस्ताखी माफ़ थिए त अर्ज़ कयां। उस्ताद हैरान आहे नंढड़ो बचड़ो आहे 4 साल जो आहे मूंखां माफ़ी पियो घुरे चए पियो त मां अर्ज़ कयां। मुंहिंजे प्यारे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे उस्ताद थो चए बचड़ा छा थो चईं चओ। मां थो चवां त बिस्मिल्लाह पढ़ो ऐं तूं वरी थो चवे त मां अर्ज़ कंदुसि चओ छा थो चवणु चाहीं। उस्ताद क़ुरान पाक में अल्लाह से फरमायो आहे इज़ा क़रअतल क़ुरआन फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ओ मुंहिंजा सोना उस्ताद क़ुरान पाक में त इएं लिखियलु आहे त जंहिं महिल क़ुरान पढ़ो त अॻु में औज़ बिल्लाह पढ़ंदा कयो पोइ बिस्मिल्लाह पढ़ो उन खां बाद में क़ुरान शुरू कयो। ओ मुंहिंजा उस्ताद तूं वरी मूंखे उथंदे ई बिस्मिल्लाह थो पढ़ाई। ओ मुंहिंजा उस्ताद मूंखे औज़ बिल्लाह सां क़ुरान पाक शुरू कराए पर हाणे क़िबला तूं बस कर त मां अब्दुल कादिर तोखे क़ुरान ॿुधायां थो। वाह वाह। हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इहे लफ़्ज़ चया। उस्ताद भी हैरान थी निहारे पियो अब्बो भी हैरान थी निहारे पियो त नंढड़ो बच्चो छा थो चवे पियो। गौसे पाक रहमतुल्लाह अलैह सोने क़राअत सां बेहतरीन प्यारे प्यारे आवाज़ सां औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ी आहे। उन खां पोइ बिस्मिल्लाह पढ़ी आहे। उन खां पोइ अलहम्द शरीफ़ पूरो फरमायो आहे। वरी औज़ बिल्लाह बिस्मिल्लाह करे सूरह बक़रा शुरू कई आहे। पहिरों सी पारो यादि पढ़ियो ॿियो सी पारो यादि पढ़ियो टियों सी पारो यादि पढ़ियो चौथो पंजो छहो पर दो वञे जीअं दरिया पलटी पवंदो आहे। गौसे पाक रहमतुल्लाह अलैह तिलावत कंदो वियो तव्हां त 18 सी पारा क़ुरान पाक जा ज़बान पढ़ी वियो। जंहिं 18 सी पारा बस कई त महिल उस्ताद खे चई क़िबला हाणे बस। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे वालिद ॾे उस्ताद निहारे चवे थो मूसा सालिह जल्दी दोस्त ख़ुदा जा तुंहिंजो बच्चो त 18 सी पारनि जो हाफ़िज़ लॻो पियो आहे। मूंखे ठठो न कई थी मुंहिंजो इम्तिहान वठण आयो आहे पढ़ियल खे वठी आयो आहे अणपढ़ियो आणिबो आहे। उस्ताद खे बाबो थो चए साईं बच्चे जो निहार त सही उमिरि केतिरी आहे मूंखे पाण ख़बर कान्हे त किथे पढ़ियो आहे। उस्ताद पुछे थो बाबो पुछे थो ओ नंढड़ा अब्दुल कादिर काथे पढ़ियो आहे। बाबा साईं मां मदरसे में कोन पढ़ियो आहियां मस्जिद में कोन पढ़ियो आहियां स्कूल में कोन पढ़ियो आहियां। मुंहिंजी अमर रोज़ानो तहज्जुद नमाज़ में 18 सी पारा तिलावत कंदी हुई। मां अम्मा जे पेट में सॼा दुनिया ते आयो कोनसि मां उते ई 18 सी पारा यादि करे छॾिया। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। नारे या दस्तगीर नारे गौसल आज़म जो लॻायो नारे पीर या दस्तगीर। आज दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जी तारीफ़ पई हले त दस्तगीर जो नारो भी लॻे। हा न सही मुंहिंजा दोस्तो हीरो गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अलैह जी ज़ात फरमाए था साईं कंहिं मदरसे में कोन पढ़ियो आहियां अम्मा तहज्जुद पढ़े मां पेट में आहियां अम्मा जे पेट में क़ुरान यादि करे छॾियां। अहिड़ो को दुनिया में हाफ़िज़ मूंखे ॾेखार
आहे को दुनिया में हाफ़िज़ अबा अहिड़ो को मोरी साहब दुनिया में आहे कुटे 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 छोकरनि जा लाह था कढूं तॾहिं मुंहिंजा दोस्त मस थो रुकू हिकिड़ो यादि करे सघे मुंहिंजा दोस्त होशियार खां होशियार शागिर्द आहे तॾहिं 2 सालनि में क़ुर यादि कंदो आहे न त 3 साल मुंहिंजा दोस्त वीर ऐं हे क़ुर्बान वञा पीरान पीर जी ॼामत आहे अमर जे पेट में आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुर नसीब थो फरमाए थो क़ुर यादि करे थो अचे ये शान आहे मुंहिंजे मुर्शिद हज़रत गौसे पाक पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो मुंहिंजो रुगो मुर्शिद कोन्हे जहान जो मुर्शिद आहे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जहान जो मुर्शिद आहे जेको बि मुंहिंजा दोस्त मुस्लमान आहे सो गौसे पाक जो मुरीद आहे हा ये अमर वरी जो चवां सभई पीरान पीर जा मुरीद आहियो न सभु गौसे पाक जा मुरीद आहियो सभु गौसल आज़म खे मञनि था पिया पर इल्लल मरदतल जिन्न वल इंस सरकश जिन्न ऐं सरकश इंसान जेके गौसे पाक जा दुश्मन आहिनि उहे हिकिड़ा ई दुश्मन आहिनि पीरान पीर जे कावड़ गौस पाक जो नालो खणी कर त चिड़ियो पवनि या दस्तगीर कर त मुला जे मुंहं ते जहिड़ी टेपहारी अची वई चिड़ियो थो पवे हाणे चिड़ी छो थो पियो गौसे आज़म खे जेका इज़त ॾिनी आहे असां कंहिं ॾिनी आहे चओ अल्लाह ॾिनी आहे महबूबे सुबहानी कहिड़ो लक़ब अथसि महबूबे सुबहानी यानी अल्लाह जो महबूब जंहिंखे ख़ुदा ताला पंहिंजे महबूबियत जो मक़ाम अता फरमाए या अल्लाह जी महिरबानी ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम क़ुरान फरमाईंदो आहे त मां रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे वणा तंहिंखे इज़त फ़ज़ीलत अता फरमाए मुंहिंजा भाउ दोस्त हिकिड़ो मां तोखे वाक़ियो ॿुधायां मां पोइ वरी पंहिंजे मौज़ूअ ते मोटी थो अचां तोखे ख़बर आहे त इमाम हुसैन आली मक़ाम सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक धार कह कयो करबला में शहीद था इमाम साहब जे सिर मुबारक के जुदा तन खां कह कयो उन खबीस जो नालो हो खोली छा नालो भई खोली हुन जो नालो हो तीर हणण वारो शिमरो हो सीने ते वेहण वारो शिमरो हो शहीद करण वारो शिमरो हो पर जब इमाम साहब जो रूह परवास थियो तो हुन इमाम जे लालच में खोली नाले इमाम साहब जे सिर खे तलवार साणी धड़ खां धार करे पाण सां खणी घर वियो वञे छाजे लाइ त सुभाणे मां यज़ीद वटि पेश कयां त जीअं यज़ीद इमाम हुसैन जे सिर खे ॾिसी मूंखे इनाम ॾींदो पर तोखे ख़बर हुजणु खपई इहो जेको खोली सो तहज्जुद गुज़ार हो छा हो भई तहज्जुद गुज़ार हो कॾहिं बि ज़िंदगी में नमाज़ कज़ा कान थियसि समझ में ॻाल्हि आई कान आई कॾहिं बि हुन खां नमाज़ कज़ा कान थी ऐं कॾहिं बि खोलीअ जी तारीख़ लिखे थी पई त कॾहिं बि उन खबीस खोलीअ मुंहिंजा दोस्त बग़ैर क़ुर शरीफ़ जे तिलावत जे सुबुह कोन कयो माना रोज़ानो बिना नागे तिलावत कंदो क़ुर पाक जी तहज्जुद पढ़ंदो हो नमाज़ पढ़ंदो हो पर मुंहिंजा अदा छा थियुसि कहिड़े नाग खाधुसि दुनिया जे लालच ख़राब करे छॾियुसि दीन जो दुश्मन कोन थो त को रसूलुल्लाह जे दीन खे नऊज़ बिल्लाह मां इनकार कया या क़ुर जो इनकार कया या हदीस जो इनकार कया ऐलान हो रुगो हो त जेको हुसैन जो सिर खणी ईंदो त हेतिरा लख इनाम ॾिना वेंदा जेको हुसैन खे मारे खणी ईंदो उनखे हेतिरा पैसा ॾिना वेंदा उन दुनिया जी लालच में अची हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक खणे थो ऐं खणी राति थी पंहिंजे घर रहियो आहे ज़ाल हिनजी खे ख़बर कान हुई ओचितो आधी रात जो अची करे तनूर हो हिकिड़ो तनूर जंहिंमें मानी पचाईंदा हुआ उन तनूर जो ढकुन आहे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे सर मुबारक के अंदरि रखी मथां कपिड़ो ॾेई छॾियईं या मथां को चापुर ॾेई छॾियईं मथां को लटो ॾेई छॾियईं या को थाव ॾेई छॾियईं पाण सुम्ही पियो आधी रात थी आहे जेका खोलीअ जी ज़ाल आहे उनखे जाग थी पई जाग जो थी पई त हैरान थी पई आहे अञा ॾिसे त सॼो मुंहिंजो घर नूर लॻो पियो सारो घर नूर सां भरपूर लॻो पियो आहे होच में पइजी वई मुंहिंजे घर में नूर काथो आयो हेॾे निहारे होॾे निहारे चौगिर्द नज़र खे ढोड़ाई पर माईअ खे ख़बर कान पई पवे ओचितो तनूर जे मथां नज़र पई आहे निहारे पे त तनूर मथां के किरणा निकिरनि था पिया लाटूं निकिरनि थियूं पियूं जंहिं लाटुनि जे करे मुंहिंजो सॼो घर नूर लॻो पियो आहे
आधी राह जो डोरी उथी वई, ॾिठई त मुड़ुस मुवारो बिस्तरे ते सुतो पियो आहे, अॻु में सुम्हण जे टाइम ते कोन, आधी रात आयो आहे, सुतो पियो आहे। माई डोड़ंदे डोड़ंदे वञी तनूर जो ढकण उथलायो, तनूर जो ढकण जो उथलाई त ॾिसई त सुभान अल्लाह, जेके थोरियूं विथियूं हुयूं उन विथुनि मां नूर पे निकितो, ढकण जो लाथई त सॼो मुल्क रोशन थी वियो आहे, सॼो घर रोशन थी वियो आहे। अंदर जो ॾिसे त सिर मुबारक पियो आहे, सिर मुबारक खे खणी सुञातई, सुभान अल्लाह, हे सिर त सोने हुसैन आली मक़ाम जो, ख़ातून जन्नत जे बचड़े जो सिर आहे। जंहिंमहिल सिर मुबारक सुञातई त रड़ियूं कयई, दाहूं कयई, ओ खोली तोखे छा थियो, हे कहिड़ो कहर कयो थी, कहिड़ो ज़ुल्म कयो थी। घर वारी खे चवण लॻो तूं बसि कर, इहो मुंहिंजो कमु आहे, मां निमाज़ी बि आहियां, रोज़ेदार बि आहियां, क़ुरान बि पढ़ंदो आहियां, पर हे मुंहिंजी सियासत आहे, सियासत ॼाणा त मां ॼाणा। माई थी चए हाइफ़ तुंहिंजे सियासत ते, तूं मुंहिंजे प्यारे मुहम्मद करीम जे घर खे उजाड़े छॾियो आहे, फातिमत ज़हरा जे घर खे नऊज़ बिल्लाह तूं बर्बाद करे आयो आहे। ख़ुदा तोखे बर्बाद करे, तो चइनि टकनि जे करे, दुनिया जे लाल जे करे हेॾो वॾो कीस कयो आहे, तोखे इहे करणु न खपंदो हो। हाणे मां तुंहिंजो घर छॾियो थी वञा पई, मूंखे उन घर में रहणु हराम आहे, जंहिं घर में सोनी फातिमत ज़हरा जे बचड़े जो खून मुबारक तो हुजे, मां तुंहिंजे घर में कतई कान रहंदी सां। माई निकिरण ते आ, भॼण ते आ, होली मिंटू तो करे, मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि, मुंहिंजो घर बर्बाद न कर, मुंहिंजे घर खे वैरान न कर, मां तोखे छॾे का, मां तोखे कॾहिं बि कोन छॾींदोसां। मुंहिंजा प्यारा दोस्त, माई थी चवे तो रसूलुल्लाह जे घर खे बर्बाद करण जी कोशिशि कई आहे, तुंहिंजो घर फिटे त भली फिटी वञे, पर यादि रखजांइ मुंहिंजे मुहम्मद जो घर क़यामत ताईं आबाद हूंदो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, यादि रखजांइ मां हर हिन घर में रहण जे लाइ तयार कान्हा, जंहिं घर में ख़ुदा जो अज़ाब लहे, उहो घर मां छॾियां थी पई, उहो मिठू कंदो रहियो, चिंबड़ंदो रहियो, पर माई आधी रात जो हुन घर मां हली वई। तारीख़ लिखे थी अॼु ताईं वरी हुन माईअ जो पतो कोन पियो त काॾे हली वई। ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, मां तोखे ॿुधायां, निमाज़नि ते, रोज़नि ते, हजनि ते, ज़कातुनि ते, ॾाढ़ी रखण ते, इन ते कुझु कोन्हे को शल, ख़ुदा तव्हांजी महिरबानी करे। हा या न? मुंहिंजा दोस्त हो, निमाज़ी बि हो, ताजुद गुज़ार बि हो, क़ुरान जी तलावत बि कंदो हो, पर अज़ल खां मुंड खां अहिड़ी फिटस जो क़यामत ताईं बर्बाद थी वियो, हुनजो नालो गार बणिजी वियो आहे। मुंहिंजा दोस्त, जंहिंखे न ख़ुदा ताला अज़ल खां वठी करे जंहिंजे भाग में, तक़दीर में नेकी लिखी छॾींदो आहे, त बेटा साहिब रहमतुल्लाह अलैहि फरमायो, तोरी ऋण रहनि त बि खंडू खाइनि खीर सां। हा साईं, मुक़दर जी ॻाल्हि आहे, त मां ॻाल्हि पे कई त मुंहिंजा दोस्त ज़ाहिरी अमल ते, ज़ाहिरी इबादत ते कोन्हे, हे रब जे हिते राज़ी थी पवे, ख़ुदा खां हमेशह दुआ पे घुरजां, शल मुंहिंजा मौला राज़ी थी जा। हा उन सही, ऐं मुंहिंजा मौला शल राज़ी थी जा, चल को सवलो अंगु वहा जा। हबीबन इहे बि त फरमायो आहे, मुंहिंजे महबूब जी हदीस पाक आहे, बुखारी शरीफ़ में पाण फरमाइनि था, अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके निमाज़ूं पढ़ी 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 पढ़ी, इबादतूं करे 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 करे, क़ुरान पढ़ी पढ़ी पढ़ी, जन्नत खे एतिरो वेझो हूंदा जो हिकिड़ी गिराट वञी बचंदी आहे। घणी बचंदी आहे वई? छा चवंदा आहियो? गिराट चवंदा आहियो, ॿारी चवंदा आहियो, छा चवंदा आहियो? सभु के लफ़्ज़ तव्हांखे चवंदा, हिकिड़ी गिराट, यानी इबादतूं करे करे जन्नत खे एतिरो वेझो आहे जो हिकिड़ी गिरास जो मुफ़ासिलो आहे। पर मुस्तफ़ा फरमाइनि था, आख़िरी टाइम ते अहिड़ी हुन खां ग़लती थींदी आहे जो जहन्नम जे तरे में हलिया वेंदा। वरी ॿिया अहिड़ा हूंदा आहिनि जो सॼी ज़िंदगी गुनाह करे करे, ज़िनाऊं करे करे, चोरियूं करे करे, बदमाशूं करे करे, अमल ख़राब करे करे, जहन्नम खे एतिरो वेझो हूंदा जो बसि हिकिड़ी गिराट, माना जहन्नम जे तरे ते, दरवाज़े ते वञी बीहंदा आहिनि, पर पिछाड़ी में तौबा ताब थी ख़ुदा खां माफ़ी घुरंदा आहिनि। अहिड़ो रब राज़ी थींदो आहे जो हुन जहन्नमी खे ख़ुदा वरी जन्नती बनाए छॾींदो आहे। एका जे हथ में आहे साईं, उन मालिक खां हमेशह डर, हमेशह मालिक खां दुआ पे घुर, हमेशह रब खे चओ मौला शल को अंगु सवलो वहाइजां, मौला शल सवले पासे कजांइ, ओ मुंहिंजा मौला शल असांजी क़िस्मत खे भलो बणाइजां, मुंहिंजे मालिक खां डिॼंदो रहो, दुआ घुरंदो रहो, ख़ात्मे बिल ख़ैर ईमान जी दुआ घुर, इंशा अल्लाह ताला ख़ुदा राज़ी थी थिए। त मां अर्ज़ पे कयो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह कहिड़ा नफ़िल पढ़िया, कहिड़ा तहज्जुद पढ़िया, कहिड़ियूं इबादतूं कयो जो अमर जे पेट मां क़ुरान जो हाफ़िज़ बणो पियो अचे। इहो सभु अज़ल जी ॻाल्हि आहे, हा न सही? इहा सभु क़िस्मत जी ॻाल्हि आहे, इहा सभु वक़्त जी ॻाल्हि आहे, जो अम्मा जे पेट मां ॼाओ आहे त ॼाम थी करे तुंहिंजा में आयो आहे। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलंदो। सैयदना व नबीना
मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। ओ गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन। वाह वाह गौसल आज़म तुझे नाले ता कुर्बान वञा। फरमाया था वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन। और दुनिया वारो ॿुधी छॾियो को बि सिज ऐसी ताईं न उभरंदो आहे अल्लाह पाक जो हुन सिज खे हुकुम छला उहो सिज उभरण खां अॻु में गौसे पाक जो सलाम करे पियो उभरंदो। फरमाया था सिज लहंदो आहे ऐसी ताईं कोन लहंदो आहे जेसी ताईं अल्लाह जे तरफ़ खां हुनखे हुकुम थींदो आहे। ओ सिज तुंहिंजो लहण तेसी ताईं मनो छला जेसी ताईं तूं हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सलाम न करे त लहण जी तोखे इजाज़त आहे ई कान। उसे पाक फरमाए था महीनो ऐसी ताईं न गुज़रंदो आहे जेसी ताईं मूंखे सलाम न कंदो आहे। पाण फरमाए था साल ऐसी ताईं न गुज़रंदो आहे जेसी ताईं मूंखे सलाम न कंदो आहे। सदी ऐसी ताईं कान गुज़रंदी आहे जेसी ताईं मां अब्दुल कादिर जीलानी खे सलाम न करे। गौसल आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमाए था इहो सभु अल्लाह जे तरफ़ खां आहे। कंहिंजे तरफ़ खां आहे? मता सुभाणे मुलो मुझाए विझेव शिरक बिदअत सिज अलाह जे हथ में चंड अलाह जे हथ में पोइ अलाह संग जो हथ वारी शइ पीरा न पीर खां कीअं इजाज़त घुरंदी हुनखे चओ चरिया तोखे ख़बर ई कान्हे का जंहिं रब जे हथ में सिज आहे जंहिं रब जे हथ में चंड आहे उहो रब थो चवे सिज चंड तोखे अब्दुल कादिर जीलानी जी पैरवी करणी आहे। मां रब थो चवां पोइ रब जंहिंजे हवाले करे मूंखे ॿुधाए रब खे इख़्तियार आहे या न आहे। गौसे पाक त उहा हस्ती आहे जो दुआ घुरे त ॿुढा ॿेड़ा तरी वञनि आओ या न। अल्लाह जी ज़ात बाबरकात जो इहो पंहिंजे वलीअ खे हिकिड़ी इज़त ऐं इकराम ऐं शान मिलियल आहे जो अल्लाह जो वली दुआ घुरे त ॿुढो ॿेड़ो तरी पवे। मशहूर किसो आहे ॿुढड़ीअ जो ॿेड़ो अबा ॼञ वठी पे वई पुट परणाए मोटी आहे ॿेड़ी गरक थी वई आहे 12 महीना गुज़री विया ॼञ बि वई त कुंवार बि वई त घोट बि वियो सभु हलिया विया माई किनारे ते वेही रही आहे सॾ पई करे मुल्क तेरा बगदाद है आवन कम शिताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसे आज़म जीलानी। और मुर्शिद तो मूंसां वाइदो कयो हो त मुंहिंजो मुरीद तोरे मशरक में हुजे ऐं मां भली मग़रब में हुजां मुरीद ते मुसीबत अची वञे तो मुर्शिद मूंसां वाइदो कयो हो त सॾण कमु मुरीद जो आहे पहुचण कमु अब्दुल कादिर जीलानी जो आहे। अरे पहुच न हिन खां वधीक ॿी कहिड़ी मुसीबत हुजे जो घोट बि वियो ॼञ बि वई कुंवार बि वई खानदान हलियो वियो सॼो जहान ख़तम थी वियो ऐं मुर्शिद करीम अल्लाह जे दरबार में दुआ घुर त मुंहिंजो ॿुढो ॿेड़ो ख़ुदा तारे छॾे। मां हिकिड़े हंधि तकीर पे कई मूंखे चिठी लिखियऊं त मौली साहिब इहा ॻाल्हि कूड़ी आहे। जो बाबा छो कूड़ी आहे त कूड़ी इन जे करे आहे जो हिकु त माई भला कीअं बची माई जंहिं ॼञ सां गॾु हुई ॿेड़ो गुॾरी वियो हड़ हलिया विया सभु ख़तम थी विया इहा कीअं बची। तव्हांजी माना ॿेड़ो ॿुढो तव्हां था चओ ॼञ ॿुॾी वई घोट ॿुॾी वियो कुंवार ॿुॾी वई सभु ॿुॾी विया माई बची वई तव्हांजी माना ॿेड़ो ॿुढो ई कोन हूंदो ॿिया सभु ॿुॾी विया भाई हिकिड़ी पोइ बची वई। मुंहिंजा आदा हक़ीक़त में हिननि जो मतिलबु आहे त हड़ भींग थिए बचे ई कोन दादा चवनि था हड़ भींग थिए। अब आ शादियुनि में ईअं कोन हूंदो आहे त ॿ टे गाॾियूं ॿ टे घोड़ा ॿ टे उठ ॿ टे सवारियूं हूंदियूं हल साईं पोइ तव्हांजी माना जेकॾहिं हिकिड़ो सवारी वारो किरे त माना सभु भींग थिए हो जो उठ किरियो त ॿिया छो न किरिया। अरे चरिया जेकॾहिं हिकिड़ो ॿेड़ो माई जो ॿुॾी वियो त तुंहिंजी माना त जंहिं ॿेड़े में माई उहो छो न ॿुॾो कई ॿेड़ा हा ॼञ में उहो हिकिड़ो कुदरती तरह ॿुॾी वियो अल्लाह जी मर्ज़ी जंहिंखे ॿेड़े हाणे हिन जी मर्ज़ी आहे त घोट कुंवार ॿुॾा त माणस बि ॿुॾी वञे आहे ख़ैर जो। चिंब छा चवंदी आहे चिंब ख़बर आहे चिंब जी हिकिड़ो हो बादशाह मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी में किसो लिखियो आहे फरमाए थो हिकिड़ो बादशाह ज़ालिम हो ॾाढो ज़ालिम हिकिड़े ॾाढे शिकार सां पंहिंजे वज़ीर सां गॾिजी झंग में वियो थकिजी पिया मंझंदि जो हिकिड़े वण जे हेठां वेही आराम कयो कुदरत ख़ुदा जी उन वण ते हिकिड़ी चिब वेठी चिब ॾिठी न चिबरो उन चिबरे वठी चिचराट कया वण जे मथां जंहिंजे हेठां बादशाह वेठो वरी ॿियो हिकिड़ो परे वण हो उते बि ॿी चिब वेठी वरी उन ते चिचराट कया हुतां हुन चिकड़ कया हितां हिन चिकड़ कया त बादशाह तो वज़ीर खे चवे वज़ीर जी साईं इहा चिब छा थी चवे
चए नाराज़ नथो त ॿुधायांव, नाराज़ नथो त ॿुधायांव। चिब छा थी चवे कि न न नाराज़ कोन थियो, तव्हां ॿुधाए। चएसि ॻाल्हि हीअ आहे, हीअ चिब जेका पंहिंजे वण ते वेठी आहे सा ओ हुन चिब खां थी संग घुरे। संग अब मिटी माइटी में घुरंदा आहियो न संग, जे संग थी घुरेसि। चई पोइ के हूअ थी चवेसि त संग त ॾियाए पर मांखे छा ॾींदे एवज़ में। सम्झो आहे न, बदे जी शादी थींदी आहे न, मां जो तोखे संग ॾियां त तूं मूंखे छा ॾींदीअ। के हीअ थी चवे जेका मथां वेठी आहे त अलाह उमिरि वॾी कंदो हिन असांजे बादशाह जी। हे ज़ालिम आहे, ज़ुल्म थो करे, पोइ ज़ुल्म कंदो एतिरा वॾी हयाती थींदसि, मुल्क बर्बाद थींदा, पोइ जेको फिटंदो मुल्क सो तोखे ॾाज में ॾेई छॾींदसि। चिब काथे वेहंदी आहे बात बर्बादी में, काथे वेहंदी आहे? चिब वेहंदी आहे बर्बादी में, आबादी में न वेहंदी। मुकाम में वेहंदी, फिटल बबुर में वेहंदी, फिटल जॻह ते वेहंदी, आबादी में कान वेहंदी। त चई सही हीअ चिब थी चए संग ॾे, हूअ थी चवे छा ॾींदे, वरी हीअ थी चवे त बादशाह जी अलाह उमिरि वॾी करे घणा ई ज़ुल्म कंदो, नतीजो निकिरंदो, मुल्क फिटंदो, पोइ मुल्क ॾाज में तोखे सभु ॾेई छॾींदीसांइ। तो हिननि मुलनि जो बि मतिलबु आहे त ॼञ वई, घोट वो, कुंवार वई, हा मरी छो बची, इहा छो न ॿुधी वई ख़ैर सां। ओ मुला तोखे ख़बर ई कान्हे का, जंहिं ॿेड़ीअ में घोट कुंवार हो उहा ॿुॾी विया, ॿियो ॿेड़ो हो अलाह बचाए छॾियो। अनी में अलाह खे बि ॾेखारणो हो त माई बचे रही करे हौसला आज़म दुआ घुरे त मां रब ॿेड़ो तारियां त मुस्लमान जो ईमान ताज़ो थी पवे। हा हो न सही। चइसि क़ुरान में लिखियल आहे, क़ुरान में छा लिखियल आहे कि ॿुॾो ॿेड़ो को बि कोन तारींदो आहे। मुंहिंजो ॿुधाए अल्लाह ताला कुरान में फरमायो आहे इन नशा नुग़रिक़हुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। यासीन में लिखियो पिया, सूरत यासीन में, त जेकॾहिं मां रब कंहिंजो ॿेड़ो ॿोड़ींदो हा त कंहिंखे ताक़त नाहे जो ॿेड़ो बचाए सघे। अल्लाह जॾहिं क़ुरान में चवंदो आहे त मां कंहिंजो ॿेड़ो ॿोड़ींदो हा त बचाईंदो कोन्हे, पोइ पीरा न पीर कीअं ॿेड़ो कढियो? इहो मूंखां सुवाल कई, कंहिंखां सुवाल कई वई? पर मां बि हिननि जे पिते खां वाक़ुफ़ आहियां, मां हिननि जे ख़ानदान खां वाक़ुफ़ आहियां, मां सुञाणा न खणो। ऐं मुंहिंजा अदामूं चयोमांसि मुला थोरो अॻिते त हल, इहा ई आयत अॻिते त हल। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो आहे इन नशा नुग़रिक़हुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। अॻिते ख़ुदा ताला फरमाए थो इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इलाहीन। साॻी आयत आहे, साॻो क़ुरान आहे, रुगो हिकिड़ी विख मुला अॻिते हले त मसइलो हल थो पियो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां कंहिंजो ॿेड़ो ॿोड़ींदो हा त तारण जी कंहिंखे ताक़त न आहे, पर इल्ला रहमतम मिन्ना, पर जेकॾहिं मां अल्लाह जे तरफ़ खां का अल्लाह जे वलीअ जी रहमत पहुचंदी वेंदी आहे, ख़ुदा ताला फरमाईंदो आहे मां सवे ॿेड़ा तारे छॾींदो आहियां। साॻो क़ुरान में लिखियो पियो आहे इल्ला रहमतम मिन्ना व मताअन इलाहीन। जॾहिं मां रब जी रहमत ईंदी आहे त ॿुॾा ॿेड़ा तरी वेंदा आहिनि। सच ॿुधाए अल्लाह जो वली रहमत आहे या न आहे? माई सॾ पई करे 12 महीना गुज़री विया, गौसे पाक रहमतुल्लाह अलैह इत्तिफ़ाक़ सां अची लंघियो आहे। ख़लीफ़े खे फरमाए इहे हरियूं छाजियूं आहिनि? ख़लीफ़ो हली वियो, माई छो थी सॾ करी, कंहिंखे थी सॾ करी? चए तोखे सॾ कान थी कयां, बग़दाद जे शहनशाह खे सॾ थी कयां। भिट धणी रहमतुल्लाह अलैह काथे आहे? परे वेठो आहे। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह किथे आहे? चओ भिट ते आहे न सही, किथे भिट आहे किथे बग़दाद आहे। सॾ थो करे मीरा शाह मदद कर मुंहिंजी मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ़ जो तूं वसीलो ऐं वली। हाणे हसनी पीर हली अची करका मार मुरीद ते। मुला खे चोॾे फतवा फिटाईअ ते मीरा शाह मदद कर मुंहिंजी दोह सुणी दादी आही अब्दुल लतीफ़ जो तूं बादशाह बग़दादी। हाणे हसनी पीर हादी अची करका मार मुरीद ते। मीरा शाह मदद कर अची औखी अवेर लिल्लाह लग लतीफ़ चवे भर पाज़ी ॾे पेर। हाणे औलाद अली शेर करका मार मुरीद ते। अरे अल्लाह जे वलीअ सॾ कया ओॾे पुराणी सॼो त छा थी पियो? माई चए थी ख़लीफ़े खे अबा मां पंहिंजे पीर खे थी सॼा पई। जे कहिड़ो तुंहिंजो पीर आहे? चए मुंहिंजो उहो पीर आहे जेको पीरनि जो बि पीर आहे।
जड़ो तोड़ो ना है वलियन जो सरताज आ अब्दुल कादिर जो नालो आ बगदाद जो मालिक आ के कुरारी तू जो भाग हो सामो बीठो थी के हेतरो पंध करे आयो आ त हिते बि हली ईंदो मुरीद पीरान पीर खे ॿुधाए तो पाण चिंता फरमाए था कुरारी सब्र कर अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहो तुंहिंजे पुट जी हयाती एतिरी ही खुदा जी जेका मर्ज़ी आ उन ते राज़ी रह जा चवे थी क़िबला खुदा जे मर्ज़ी ते त राज़ी आहियां पर तूं बि अल्लाह जो हबीब आ दुआ घुर त रब मुंहिंजा बिड़ा बेड़ा तारे पीरान पीर समझाइण ते आ माई मिंथुनि ते आ ओसे पाक जे कदमनि में किरी पई आ पीरान पीर रहमत जे अल्लाह जे रहमत में उम्मीद रखी दुआ थो घुरे ओ मुंहिंजा मौला तोखे वॾी ताक़त आ ॻरियल हॾा तूं जीआरींदो आ मुंहिंजा ख़ालिक किने पाणीअ जे कतरे मां इंसान बणाईंदो आ ए ॿुढो ॿेड़ो ताण तोखे वॾी ॻाल्हि कान्हे का ओसे पाक दुआ घुरी आ अल्लाह क़बूल कई आ 12 महीने जो ॿुढो ॿेड़ो तरी आयो आ ओसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पंहिंजी हर शइ संभाल हर शइ निहार जा इंशाअल्लाह तबारक व तआला जंहिं रब मुआद जीआरिया आहिनि तोखे हर शइ ख़ुदा मोटाए ॾिनी आहे माई जो सार संभालण है त हर हिकु शइ ॿेड़ीअ में मौजूद हुई ॿेड़ीअ जा रसा मौजूद हा ॿेड़ीअ जा वझ मौजूद हा ॼञत मौजूद हा पर जेको शादीअ जो सामान आहे उहो सभु समूरो मौजूद लॻो अथव मुंहिंजा अदा ख़ुदा जो कसम अथव सच ॿुधाइजो त पीरान पीर जहिड़ो जवान हथ खणे ऐं अल्लाह जहिड़ो कादिर रब ॿेड़ो तारींदो या न ख़ुदा खे का ॻाल्हि वॾी आहे ख़ुदा जे लाइ का ॾुखी ॻाल्हि आहे न पीरान पीर जहिड़ो जवान हथ खणे अल्लाह खे अर्ज़ करे मोला हे ॿुढो ॿेड़ो तार महबूब सुभाणी चवे ऐं रब मोटाए साल ई कोन थो पैदा थिए मां थो चवां हे त हिकिड़ो ॿेड़ो आहे पर लख ॿेड़ा हुजनि त बि ख़ुदा तारे सघे थो पियो हिन मुल्हनि खे हक़ीक़त में ख़ुदा में ई भरवसो कोन्हे ख़ुदा में भरवसो हुजे हा न त कॾहिं इनकार कोन कंदा पीरान पीर जे इन करामत खे ज़रूर मञंदा पर रब में भरवसो कोन्हे तरी छा त कीअं तरंदो चाचा चिंबड़ तोखे ख़बर ई कान्हे का कीअं तरंदो तारण वारो रब्बुल आलमीन आहे रब खे वॾी ताक़त आहे त होसे पाक जी ख़ुदा ताला दुआ क़बूल फरमाई आहे दोस्तो अज़ीज़ो होसे पाक जो शान एॾो वॾो आहे जो मां कई जुमा बयान कया त खुटण जो कोन्हे पर निमाज़ जो टाइम थी वियो आहे वरी जहिड़ा हूंदासीं त इंशाअल्लाह ताला वरी आईंदा जुमे ते पीरान पीर जूं ॿियूं बि करामतूं ॿुधाईंदोसीं त जीअं तुंहिंजो मुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे पर हाणे जलसे ख़तमु करण खां अॻु में हिकिड़ो ऐलान तव्हांखे ॿुधायां जेको ख़ुशी जो ऐलान आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां ई असांखे शल ख़ुशी नसीब फरमाए ख़ुशि थींदो न भई इंशाअल्लाह ताला ईंदड़ जुमे ते असांजे सिंध जो माए नाज़ आलिम दीन प्यारो हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस डाहिरी मदज़िल्लाह आली पंहिंजे हिन मस्जिद में ईंदा जलसो फरमाईंदा अवां सभिनी मुस्लमान खे दावत हुजे न को हाओ के न को न के क़बूल आहे पर हाणे जेतिरा न तव्हां आहियो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू वधीक वठी ईंदो त ॿीणा थी वेंदो पर जे भला ॿ पाण सां ॿिया वठी ईंदो त वरी टीणा थी वेंदो हाजी साहब असांजो प्यारो सोनो आलिम दीन आहे अहले सुन्नत व जमात जो फ़ख्र आहे मुंहिंजा दोस्त असांखे अल्लाह साईं जो शुक्र करणु खपे जो असांजे सुन्नी अहले सुन्नत जमात में अहिड़ा प्यारा आलिम आहिनि पर साल बि साईं महिरबानी कई हुई हिन साल बि महिरबानी फरमाई अथनि मां दावत ॾिनीमान चयोसीं हाज़िर वेठो असांखे खपे जुमो छो त जुमे में जलसो सस्तो आहे कीअं बि सस्तो आहे सम्झो था न सम्झी विया हूंदो राति जो जलसो कयूं त माना तव्हांखे मानी खारायूं ऐं जुमे में इंशाअल्लाह ताला घरो मानी खाई ईंदो वरी वरी राति घर खाईंदो पर रुगो भत जो शौक़ु न कजो कोशिशि कंदासीं भत बि तव्हांखे खाराईंदासीं पर घणे खां घणा जुमे ते अचिजो जुमे में इंशाअल्लाह नज़ीर साईं तकरीर फरमाईंदा इंशाअल्लाह ताला तव्हांजा असांजा सभिनि जा ईमान ताज़ा थी पवंदा अस्सलाम